अदब में जिते नावेल कहाणियूं शाइरी हिकिड़ो पंहिंजो दर्जो रखनि थियूं, हिकिड़ो पंहिंजो मक़ाम रखनि थियूं, उते अदब में तनक़ीद बि हिकु अहम जाइ वालारे थी। तनक़ीद ई आहे जेका अदब खे संवारे ऐं सुधारे थी। तनक़ीद ई आहे जेका असांजे लिखणियुनि में, असांजे ॻाल्हाइण में, असांजे अमल में हिकिड़ो मयार पैदा करे थी, हिकिड़ो स्टैंडर्ड पैदा करे थी। सिंधी अदब में तनक़ीद तमामु घटि लिखी वई आहे, पर जेको मूं वटि अॼु किताबु आहे सो आहे जामी चांडे जो किताबु अदबी तनक़ीद जा मुहरक ऐं समाजी कारज। हीअ किताबु हिकु 400 सुफ़नि ते मुश्तमिल आहे। इन में कुल 25 मज़मून आहिनि। जामी चांडियो हिकु नौजवान लेखक आहे ऐं दानिश्वर आहे सिंध जो। हीअ ॾाढो सुठो लिखंदड़ ऐं सुठो ॻाल्हाईंदड़ आहे, मुक़रर बि बहितरीनु आहे। हिन जा ही मज़मून जेके 25 मज़मून हिन में आहिनि से अदब ते तनक़ीद ते आहिनि। मुख़्तलिफ़ शाइरनि ते, मुख़्तलिफ़ अदीबनि ते, मुख़्तलिफ़ जेके से उन्हनि जी लिखणियुनि ते हिन सुठो जाइज़ो वरितो आहे, उन्हनि जो हिकिड़ो तनक़ीदी जाइज़ो वरितो आहे ऐं ही किताबु हिकिड़ो तनक़ीद में अहम जाइ वालारे थो। सिंधी शागिर्द खे ख़सूसन जेको अदब पढ़ंदड़ आहे, अदब जो शागिर्द आहे, ॿोलीअ जो शागिर्द आहे या अदब लिखंदड़ आहे, उनखे ही किताबु ज़रूरु पढ़णु घुरिजे। अदबी तनक़ीद जा मुहरक ऐं समाजी कारज तमामु बहितरीनु किताबु आहे। मौज़ू ई अदब ऐं तनक़ीद।